सुंदरी उत्तम चंदानीअ जी हीअ कहाणी मुर्क ते मन तव्हीं ॿुधंदा अशोक चंचलाणीअ जे आवाज़ में। हीअ कहाणी असां सुंदरीअ जे कहाणियुनि जे गुट खे मुर्क ते मन मां खई आहे। तव्हां हिन जूं ॿियूं कहाणियूं पढ़ी सघो था, ॿुधी सघो था हुन जे वेबसाइट sundriuttam.com। पंहिंजो रायो असांखे मोकिलींदा ईमेल ज़रिए sindhisangat@gmail.com ते। मुर्क ते मन। लंबे अरसे खां पोइ थी हुई पिकनिक। चतुर्भुज केतिरो वक़्तु ॿेड़ीअ खां परते वेंदड़ पाणीअ खे तके रहियो हो। ओचितो रणे तरफ़ मुंहुं करे चयईं, मूंखे लॻे थो तोखे मुंहिंजे बारे में काई ग़लत फ़हमी थी आहे। राणीअ जे पलकुनि जा सूरजमुखी अध गोल कुझु देर चतुर्भुज खे तकींदा रहिया। पुछियईं, छो थो लॻे तोखे ईअं? ईअं ई लॻंदो आहे तूं मूंखे नज़रअंदाज़ करण थी चाहीं। न न, फलक सां कंधु थोड़ियो राणीअ ऐं संदसि पेशानीअ तां गुंज ग़ाइब हो। ॿेड़ी मुमरा जे खारीअ में हलंदी रही। दोस्त ऐं सखियूं सभु हिक ॿिए खां हाल वाल वठण में मशगूल थी विया। कंहिं वक़्तु कंहिं अटे जी गोली पाणीअ में थे उछली त टिब जे आवाज़ ते मछली अची झटे थे वरती। राणीअ जे मन सितह ते वरी इहो सुवाल लिखिजी थे वियो, लॻंदो आहे तूं मूंखे नज़रअंदाज़ करण थी चाहीं। अचानक राणीअ खे ईअं लॻो कोई यादुनि जो देवता खेसि वारनि खां छिके हेठि पाणीअ में घणो हेठि पाताल लोक में वठी वियो आहे। पाताल लोक जा पुरुष ऐं स्त्रियूं फ़क़ति जल जे लहरुनि में वकोड़ियल आहिनि ऐं सोनहरी पहाड़ीअ ते वेठा हिक ॿिए सां मुरकी रहिया आहिनि। राणीअ ॾे बि हिक कुर्ब भरी मुर्क उछलियाऊं, पर संदन मुर्क राणीअ जे दिल में घाव करे विधो। राणीअ संदन मुर्क कीन वराई त जल प्राणी जंहिं खेसि हिन पाताल लोक में आंदो हो तंहिं चयो, तूं हितां हीअ मुर्क खणी वञ। राणीअ तड़फी चयो, माण्हू मूंखे ग़लति सम्झण लॻनि त? बुज़दिल राणीअ महसूस कयो हूअ वरी ॿेड़ीअ में ई वेठी आहे। जल प्राणीअ संदसि वार छॾे ॾिना आहिनि। हिक ई तुल सां हूअ ॿेड़ीअ में पहुची वई आहे। सुपनो हो या साध्या, कपड़ा भिनल कीन्हनि, मगर उहा मुर्क हिकु विसरियल दर्द बणिजी तन खे टुके रही हुई। हुन सहमियल निगाह सां चतुर्भुज तरफ़ ॾिठो। हाणे हू हिकु गीत ॻाइण में मशगूल हो। मित्र आवाज़ जे गहराईअ में ॿुॾल सखियुनि जूं नज़रूं पाणीअ जे लहरुनि ते। मलाह उभो बीठो लहंदड़ सूरज खे पाणीअ में छटपटाईंदो ॾिसी रहियो हो। जे न खिलनि अखियूं कॾहिं त मुख ते गीत कीअं लहनि। जे न खिलनि अखियूं कॾहिं त मुख ते गीत कीअं लहनि। ॿुधाए को त मुर्क बिन बि गीत कीअं ठही सघनि। राणीअ खे लॻो ही गीत चतुर्भुज संदसि लाइ ॻाए रहियो हो ऐं संदसि सारो वजूद पाणीअ ते बीठल वारीअ जे घर जियां घिरकण लॻो। लहर लहर सां डहंदो पिए वियो। वारी किनारे जे वारीअ सां मिली वेई ऐं लहरूं खेसि न ॾाहे सघण जे अरमान खे गोद में खणी लुॾंदियूं हलंदियूं पिए वयूं। सिज जे नुमा शाम वारनि हल्कनि किरणनि में वारीअ जो वजूद पे जरकियो। गीत पूरो थियण खां पोइ बि ॿेड़ीअ में कुझु वक़्तु शांती हुई। आकाश जे सतह ते धीरे धीरे निखिरजंदड़ सितारनि जियां मित्रनि ऐं सखियुनि जे विच में भुण भुण वधण लॻी। राणी पंहिंजे वजूद में मोटी आई। राधा वंज भर सां थोरो झुकी हेठियां पाणीअ मां बुक भरे राणीअ तरफ़ छंडा उछलिया ऐं शरारत सां ॿिए तरफ़ ॾिसण लॻी। राणी अखियुनि सां ई चोर पकड़े वरितो। विनोद राणीअ जे पेरनि वटी वेठल हो। यकटक राधा तरफ़ ॾिसंदे ज़रा राणीअ तरफ़ झुकी चयाईं, स्त्री पुरुष खां वधीक चंचल आहे। राणीअ साॻियाई सूरजमुखी अधु गोल मथे खयां। विनोद ॾिठो संदसि मन जे अंदरि
अखरनि जो मांडाण ठही पियो, जंहिंमें चयल हो, स्त्रीअ जो बदन चंचल आहे, पुरुष जो मन। न, ईअं नाहे। विनोद खड़ो थी वेठो। सिगरेट जे बचियल पुछड़ीअ खे ॿेड़ीअ जे काठ ते विसाए पाणीअ में उछले चयाईं, न, ईअं नाहे राणी। मन स्त्रीअ जो बि चंचल आहे ऐं पुरुष जो बि, राइट? आण मनी झगड़ा टूटा। विनोद हथ सां ॼण कंहिं गुबार खे हटाईंदे चयो, राणी, तो मां एतिरी हलकड़ाईअ जी उमेद नथी करे सघिजे। ऐं माहौल मां उन खां बि घटि। गंभीरता सां चवण चाहीं थो त मां ॿुधण लाइ तयारु आहियां। राणी ठीक थी चवे, स्त्रीअ जो मन एकाग्र आहे। चवण चतुर्भुज शुरू कयो, शायदि स्त्री हिकु वक़्तु हिक ई पुरुष खे प्यार करे सघे थी, लेकिन पुरुष साॻे वक़्तु घणनि ई स्त्रियुनि खे चाहे सघे थो। सबूत? तो ॾिठो हूंदो, शादीअ खां पोइ हर स्त्रीअ जे मुल्क में अक्सर फ़र्क़ु अची वेंदो आहे। सूरज जे किरणनि जहिड़ी ताज़गी भरींदड़ मुर्क पहिरीं हिन वटि रहंदी आहे, उहा पोइ पतीअ लाइ महफ़ूज़ रखंदी आहे। माफ़ कजो राणी, विच में थो ॻाल्हायां। स्त्रीअ जे मुर्क सुर्क जूं ॻाल्हियूं तव्हीं सोचियो। मूंखे त विलायत में रहंदे इहो आज़मूदो थियो आहे त पुरुष हिकु वक़्तु हिकु स्त्री माणे सघे थो, पर स्त्री लाहौल विला। चतुर्भुज राम जे वात ते हथ रखी छॾियो। ॾिस राम, तूं आहीं फकड़, पर हिन माहौल खे अपवित्र न कर। भले ॿाहिरां चकर हणी आयो आहीं, पर मां दावा सां थो चवां त अहिड़ो भाइपी ऐं मुहिबत सां भरियल ग्रुप तोखे किथे न मिलियो हूंदो। राम कन पकड़े चतुर्भुज अॻियां झुकी चयो, गुरु तो खटियो, भाई असां लाइ त हर का स्त्री राणी। राणीअ तिरछी निगाह सां विनोद तरफ़ ॾिठो, ॼण ॾोरापो ॾेई रही हुई। ॾिस, ही आहे न माहौल कंहिं गंभीर बहस जो। विनोद राम खे कंध खां पकड़े चयो, झुक झुक हिननि चरणनि मंझि, कन पकड़ ऐं चओ, का स्त्री राणी आहे। माफ़ी, राम चयो, बस राणी राणी थींदी आहे। संदसि चवण जो अंदाज़ कुझु अहिड़ो हो जो सभु खिलण लॻा। राणी त खिलंदे खिलंदे ॻाढ़ी थी वई। विनोद मुग्ध निगाह सां संदसि तरफ़ ॾिसी रहियो हो। संदसि अखरनि उन नज़र सां राणीअ जे अंदर में पराॾो कयो। का स्त्री राणी आहे। राणीअ कुझु भावनावस थी, कुझु पति विर्त धर्म जी पालना कंदे चयो, मां बाबा राणी बाणी कान आहियां, मुंहिंजो त फ़क़ति नालो राणी आहे। लेकिन ईअं चवंदे राणीअ महसूस कयो संदसि मुख ते हिकु मुक्त ऐं कुंवारी मुर्क फैलिजी हुई। जा चतुर्भुज तरफ़ निहारींदे संदसि चपनि तां उॾामी वई। राणीअ उन जे कारण खे मन में ॻोल्हणु शुरू कयो। पिकनिक गॾजाणी ग्रुप जी ऐं चतुर्भुज ऐं राणीअ जी घणे अरसे खां पोइ थी हुई, लेकिन विच में के मुलाक़ातुनि जा वाक़िया जे शायदि मंज़िल जा ॾाका बि बणिजी सघनि, सोचींदे राणी चुपचाप पाणीअ जे सतह तरफ़ ॾिसण लॻी। कॉलेज जी हिकु गॾजाणीअ में हिकु कवीअ मुर्क ते शेर चयो हो, जंहिंजो मतिलबु हो, दुख सां बुॾल मुर्क हमदर्दी जाॻाए थी, स्नेह सां बुॾल मुर्क प्रेम जाॻाए थी, चाह सां भरियल मुर्क जिस्म खे जाॻाए थी, सूंह में बुॾल मुर्क मन जे पखीअड़ खे आकाश ॾे उॾाए थी। गॾजाणी पूरी थियण वक़्तु उन कवीअ राणीअ खे मुर्कंदो ॾिसी चयो हो, ऐं तव्हांजी मुर्क सभिनी जज़्बनि जो मेलाप हुजण सबबि पुरुष में राजा हुजण जो भाव जाॻाए थी। राणीअ हिकु भेरे उहा ॻाल्हि पंहिंजे पतीअ सां कई हुई। हुन चयो हो, ऐं इहा मुर्क जॾहिं मूंखां सवाइ कंहिं ॿिए पुरुष तरफ़ उछलींदी आहीं, तंहिं वक़्तु हिकु दर्द भरी अकेलाई ऐं गुस्से जी भावना जाॻाए छॾींदी आहे मुंहिंजे मन में। त मां इहा सौगात विरहाईंदे न फिरंदसि। राणीअ अंजाम त कयो हो, मगर अंजाम पाड़ण महिल खेसि काफ़ी घुट महसूस थी। वॾे शाही घर में बीमार सस जे लेटे रहण सबबि
माई, धोबियाणी, खीर वारी, कचरो खण वारी सभिनी सां खेसि ई ॻाल्हाइणो पवंदो हो। पतीअ जा दोस्त, मिट माइट, पुरुष, स्त्रियूं सभु इन्हीअ मुर्क जे धागे में ई त ॿधल हुआ। राणीअ ॾिठो हो उहो अंजाम पाइण लाइ खेसि बिना सुगंध गुलाब बणिजणो पवंदो। सियारे जी हिकु सख़्त थधी राति जो राणीअ जो जिस्म पतीअ जे ॿाहुनि में हो। खंघ जो दौरो बंदि न पिए थियो। हिकु एक्सरे फोटो कढायो वियो। बिल्कुलु हल्को दाग हो फिफड़नि में, मगर पतीअ जी चिंता एतिरी वधी वेई जो राणीअ खे खिलाइण ऐं ख़ुशि करण लाइ श्रीमान चर्चनि जे किताबनि जा ढेर वठी आयो। उन बीमारीअ वक़्तु चतुर्भुज ज़ाल खे वठी हिक भेरे राणीअ जी निगाह करण आयो हो। वञण वक़्तु चयो हुआईं, राणी, कविअ जो रिमार्क यादि अथई न? राणीअ पोइ बि कीन मुरकियो हो। चतुर्भुज ॾोरापे भरी निहार सां ॾिसी हलियो वियो हो। उन ॾोरापे में राणीअ ॾिठो हू पुछी रहियो हो, छो ॿियनि खे राजा महसूस कराइण में तुंहिंजो कोई नुक़सान थो थिए? नुक़सान कहिड़ो थो थिए, कंहिंजो थो थिए, इहो सभु ॿुधाइण लाइ मर्यादा जो उल्लंघन करणो पवे हा, जंहिं लाइ राणी तयार की न हुई। 2 ॾींहनि खां पोइ राधा अची चयो, राणी, तूं पाण खे मरण हार की थी समझी छा? न त पोइ एॾी निबलता ॾेखारण जो मतिलब? निबलता त कान पई ॾेखारियां। ऐं उहा मिसिस चतुर्भुज छा पई चवंदी वते माण्हुनि खे? छा थी चवे? चवे थी, राणी बीमार त लॻे ई की नथी, पाण अॻे खां जवान पई लॻे। संदसि छातीअ ते कपिड़ा ठीक पियल आहिनि या घटि वधि, इहो त मित्रनि सां गॾु निकाह करण आयल संदन स्त्रियूं ई ॾिसी सघंदियूं आहिनि। पाण लाइ अहिड़ी वाहियात ॻाल्हि चवंदड़ खे मां ज़हरी मख चवण खां रही नथी सघां। मूंखे त बसि एतिरो ई मालूम आहे त पंहिंजे पतीअ ऐं घर खां जुदा नथी थियण चाहियां। मौत खे मोटाइण जी जदवजहद में मूंखे बदन, कपड़नि वग़ैरह जी काई ॼाण कान रही आहे। ओचितो पेर में चुंडड़ी महसूस करे राणीअ छिरक भरियो। पाणीअ तां नज़र फेरे राधा जी तिरछी नज़र ऐं बम रखण मां हरकत कंदड़ खे ताणे राणीअ छॿीअ मां थोरा भुॻड़ा कठी मथिस उछलाए छॾिया। लेकिन चतुर्भुज पासे में वेठो हो। अञा बि संदसि सुवाल राणीअ जे कननि में गूंजजी रहियो हो। लॻंदो आहे तूं मूंखे नज़रअंदाज करण थी चाहीं। कंहिंखे न नज़रअंदाज करण सिखी हुअसि मुंहिंजा मित्र, राणीअ दिल में चयो ऐं डिघो साहु खणी उथी बीठी। ॿेड़ी किनारे लॻी चुकी हुई। सभई उथी बीठा ऐं लहण लॻा। ॿेड़ीअ तां किनारे ते टिपो ॾींदे राणी अची सुधीर ऐं शांतीअ जे भर में पहुती। संदन गुफ़्तगूअ जी हिक सिट ॿुधी राणीअ चयो, केरु सभिनी हीरोज़ खे पंहिंजो प्रीतम समझंदी हुई? मीना कुमारीअ लाइ थो चवे, जवाब शांतीअ ॾिनो। शायदि ईअं बि हुजे जो हर को हीरो खेसि प्रीतमा जे नज़र सां ई ॾिसंदो हुजे। राणीअ सुधीर तरफ़ ॾिसंदे शरारत सां चयो, सच ॿुधायां? सुधीर गोशाइतो थी वेझो अची चयो, खुद मां पंहिंजे अधेर उमिरि में रात जो संदसि फोटे खे चुमंदो हुअसि। शांती ऐं राणी खूब खिलंदियूं अॻिते हलण लॻियूं। जंगली पेचरे तां हलंदे शांती ऐं सुधीर अॻिते हली विया। राणी अकेली हली रही हुई। स्वरूप संदसि भर में अची चयो, मां तव्हां सां गॾु हलां त तव्हां अकेला न थींदा? मां अकेली? मुंहिंजी ख्वाबी दुनिया कॾहिं मूंखे अकेलो छॾियो ई कान्हे। स्वरूप भेजी वियो। अरे तोखे गॾु हलण खां कंहिं मना कई? राणीअ संदसि बांह पकड़े वरिती। स्वरूप गॾु हलंदे चयो, तव्हांखे ख़बर नाहे कीअं लॻे, मगर मां सच थो चवां त हिन ग्रुप में अचण सां ई मूं तव्हांखे अलाए छा छा समझियो आहे। अच्छा? मुंहिंजी रचियल हिकु कविता ॿुधंदा? अड़े, तूं केॾी महिल कवि थियण जे फंदे में फाथे? बसि फासजी वियुसि। हिकु ॾींहुं मूंखे उञ लॻी हुई, तॾहिं बि असीं हिकु पिकनिक लाइ निकिता हुआसीं। मूं चयो हो
उञ त केॾी लॻी आहे, लेकिन मुंहिंजो आवाज़ फ़क़ति तव्हां जे कननि ॿुधो। तव्हां पंहिंजे पतीअ खे चयो स्वरूप खे उञ लॻी आहे, पाणी त हिते मिलणु मुश्किल आहे। त कोको कोला ई वठी पियारियोसि। ऐं उन राति घर वञी मूं तव्हां लाइ ख़बर नाहे केतिरी राति ताईं पिए सोचियो। अच्छा, तव्हांजो ईअं अच्छा चवणु मूंखे ॾाढो वणंदो आहे। लॻंदो आहे कंहिं सन्नाटे वारे मंदर में घिंड पे वॼियो। कंजूं त न। राणीअ जे मुख मां हिकिड़ो मुक्त खिल जो दाइरो फैलिजी वियो। ॾिसो, तव्हीं ईअं न खिलो, मूंखे लॻे थो त तव्हीं मुंहिंजो मज़ाक था उॾायो। न रे, मूंखे त पंहिंजी सारा ॿुधी साब बाल गोपाल वटां ॾाढी ख़ुशी पई थिए। तव्हां लाइ सभु दोस्त चवंदा आहिनि। छा चवंदा आहिनि? चुप छो थी वे? चवंदा आहिनि तव्हीं खेनि तमामु घणो प्यार था करियो ऐं इहो शायदि ज़िंदगीअ में कंहिं कष्ट सहण जो नतीजो आहे। पागल। केरु? सभई ईअं सम्झण वारा। हा, मां त ईअं थो सम्झां। सच त इहो आहे त हर को तव्हांखे प्यार थो करे। न, सच इहो आहे त प्यार परस्पर आहे, मगर इहो मुंहिंजनि कष्टनि जो नतीजो न आहे। इहो मुंहिंजे नंढे हूंदे जी धर्मी वायुमंडल में पालना जो नतीजो आहे। मतलब त नंढड़ी उमिरि में मूंखे गुरु भगत जा ओम जे आकार में पृथ्वी जे प्राणियुनि खे पाण सेखारियो वियो। मीरा जा प्रभु भक्तिअ में लीन रही पृथ्वीअ जे हर पुरुष खे उन अनंत पुरुष जी दासी समझण सेखारियो वियो, जंहिं अॻियां जिन्स जो कोई भेद न रहंदो आहे। हा, इहो ई सच आहे। तव्हांजे मुंहं जो तेज न त एॾो प्रबल न हुजे। हा, उफ, केॾी ग़लत फहमी आहे माण्हुनि वटि तव्हां लाइ। राणी चुपचाप हलंदी रही। संदसि मन में वरी वरी पराॾो थी रहियो हो। उफ, केॾी ग़लत फहमी आहे माण्हुनि वटि। आकाश जे उताहीअ में पखी प्राहूं वञी रहिया हुआ। राणीअ खे लॻो संदसि मन जो पखी हिते हिन माहौल में अकेलो थी पियो आहे। श्रीमान डॉक्टरनि जी ओचितो सॾायल मीटिंग में शरीक थियण लाइ मसूरीअ वियल हो। राणीअ खे संदसि गैर हाज़िरी हिन घड़ीअ ख़ासि खुखी रही हुई। तव्हीं खिलो छो नथा? स्वरूप ओचितो बीहजी चयो। बिना चाबीअ जे? चाबी त रांदीके जी थींदी आहे, मगर तव्हीं त स्वरूप जी भावना में अहिड़ी त धूणे जी फुकार हुई जो राणीअ खां सचपच खिल जी फुहाड़ छुटकी वई। बस तव्हीं इन तरह खिलंदा रहो। पहिरीं ॿुधाए तोखे उन मां छा थो मिले? मिले थो कुझु। मां बि त ॿुधां। ॿुधंदा? ज़रा झिझक सां स्वरूप हिक मर्दानी निहार राणीअ ते विधी ऐं पलकूं झुकाए चयो, तव्हीं खिलो था त मूंखे लॻे थो हिन मुंबरा जी सॼी झंगलीअ घाटीअ में अछनि गुलनि जा अंबार खिड़ी पिया आहिनि। केॾनि महीननि खां पोइ एतिरी सुठी ॻाल्हि ॿुधण लाइ मिली आहे। चवंदे राणीअ जो मन पखी परे परे किथे सोच जे घाटीअ में डुमाऊ खाइण लॻो। श्रीमान राणीअ खे अंजाम खां भले ई मुक्त कयो हो, मगर चंड खे ईअं महसूस पिए थियो त चांदनी बिल्कुलु फिकी थी वई आहे। जीअं को बूटो उस ऐं हवा खां परते रखजण सबबु कुमाइजी पीलो थी वियो हुजे, तीअं ई लॻो राणीअ खे पंहिंजो मन। मगर ही बाल गोपाल, तव्हीं खिलो था त मूंखे ईअं थो लॻे हिन मुमरा जे सॼे घाटीअ में अछनि गुलनि जा अंबार खिड़ी पिया आहिनि। राणी ऐं स्वरूप चुपचाप अॻिते वधी रहिया हुआ। ओचितो ॿिन्ही पासे ॿिनि माण्हुनि खे बीठल ॾिसी रुकिजी विया। छो, छा थियो? राणीअ जे अखियुनि में सुवाल हो। सुधीर ऐं शांती ॿिन्ही गॾिजी ॻाल्हायो, पर ॿिनि तरफ़नि खां आवाज़ अचण सबबु कुझु बि सम्झ में न आयो। संदन चवण जो मतिलबु इहो हो त
हुननि राणीअ खे अकेलो छॾे श्रीमान वटां ॾोराप ॿुधण न थे चाहियो। अरे पर मां अकेली किथे आहियां, स्वरूप जो साण आहे। राधा, चतुर्भुज ऐं विनोद जेके पुठियां पिया आया से बि राणीअ वटि बीह रहिया। चपचपाट लॻी वई। विनोद चयो, मां पुछी सघां थो त इहा हॉल्टिंग स्टेशन कहिड़ी आहे? कंहिं गाॾीअ जी शंटिंग थियणी हूंदी, राम चयो। विलायत मां चङो सुधरिजी आयो आहे। चतुर्भुज टोक हईं ऐं सभु खिलण लॻा। ओचितो चतुर्भुज ऐं राणीअ जूं निगाहूं मिलियूं ऐं राणी मुरकी पई। सिगरेट खे परे उछले चतुर्भुज चयो, दैट्स इट। विनोद पुछियो, मतलब? राणीअ समझियो। चतुर्भुज जी निगाह राणीअ जे चेहरे ते ऐं ख्याल परे किथे हो। राणीअ खे लॻो हूअ घणे वक़्त जी बीमारी काटे सनानु करे उसाखड़े में अची बीठी आहे। त साथियों, कीअं लॻी तव्हांखे हीअ कहाणी मुर्क ते मनाए, अशोक चंचलाणीअ जे आवाज़ में? तव्हां सुंदरीअ जूं ॿियूं कहाणियूं पढ़ी सघो था, ॿुधी सघो था हुन जे वेबसाइट sundariuttam.com ते। पंहिंजो रायो असांखे ज़रूरु मोकिलींदा sindisangat@gmail.com ते। जय झूलेलाल।